सकरण मां ख़बर ॾींदा हलो त 1 महीनो अॻु सकरण भरिसां पुनल खान चांडियो थाणे जी हद में कचो शराब वापराइण करे 6 माण्हू फौत थियण वारे वाक़िए बाद सेशन कोर्ट नवाबशाह जे हुकम ते सिविल जज इरशाद अली कासकेली मैजिस्ट्रेट 2 डॉक्टरनि ऐं पुलिस जी टीम सां गॾु सताबो शाह कब्रिस्तान पहुची कचे शराब पीअण सबब फौत थियल इंतज़ार वल्द मोहम्मद बख्श खोसो मोर वल्द मजनू खोसो जी क़बर कुशाई करे जुज़ा वरता विया जेके पोस्टमार्टम लाइ मोकिलिया वेंदा। यादि रहे त 1 हफ़्तो अॻु कोर्ट जे हुकम ते टीम ॻोठ खमीसो बिरोई लॻ कब्रिस्तान में पहुती हुई जंहिं ते फौती बालशेर बिरोई जे वारसनि मज़ामत करे पुलिस ऐं टीम खे वापसि कयो हो जंहिं दौरान पुलिस पारां 9 ॻोठाणनि ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।